माफी दो टे खान बन जे दा करे माफी और मिलके बदली का साईं गुलाम नबी की गलती बस ठीक। ठठोमा रिपोर्ट दोदोमल माहेश्वरी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मीरपुर साखरो जे हेड मिस्ट्रेस वारे वाक़े जे मुख्य किरदार सावण महेश्वरी स्कूल जे हेड मिस्ट्रेस गुलनास चौकियो जे तकरारी मामलो अहम मरहले में दाख़िल थी वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA सरदार जाम अब्दुल करीम बजार नोटिस वठंदे मामलो हल करण लाइ हिदायतूं जारी कयूं, जंहिंजी हिदायतुनि खां पोइ महेश्वरी बिरादरी जे पंचायती अॻवान कराची कच्छी महेश्वरी मेघवाड़ जमायत जे सदर लक्ष्मण दास बगड़ा मुखिया अशोक कुमार ऐं ॿियनि गस्ट अॻवाननि गुलाम नबी ख़ुश्क, अनवर कलमती, अमीर अली लाशारी, अब्दुल रज़ाक कलमती, शिराज मेमण, मियाँ खान जोखियो, जाम हाउस जे अॻवान वॾेरो कमाल जोखियो ऐं ईसा जोखियो जे अॻवानी में गुलनास जोखियो जे घर नियाणियूं वठी पहुता ऐं पंचायती वफ़द सां ॻाल्हि ॿोल ऐं सुलह जे कयल कोशिशुनि खां बि गुलनास जोखियो वॾी फ़राख़दिलीअ जो मुज़ाहिरो कंदे सावण महेश्वरी खे माफ़ करे छॾियो, जंहिं बाद पैदा थियल तकरार जो ख़ात्मो ऐं मेल जोल जी फ़िज़ा बुलंद थी। इन मौक़े ते नबी बख्श जोखियो, वहीद जोखियो, फहद जोखियो ऐं सुल्तान मल्हा पिणु मौजूदु हुआ।